भाई साहब प्राइलो ख़बर सिलसिलो जारी ख़बर शेयर कंदासीं अहमदपुर खां। अहमदपुर जे शहर जे शेख महल जो रवासी माज़ूर पोरियत 10 सालनि खां मुसलसल बेरोज़गार थियण सबबि मौसम ॿारनि समेत फ़ाक़ा कशीअ ते मजबूर बणियल आहे। उन ॾिस में हिन चयो त कुझु साल पहिरियां मज़दूरी कंदे धाड़ियलनि हमिलो करे मूंखे गोलियूं हणी सख़्तु ज़ख़्मी करे छॾी हुयो, जंहिंखां पोइ डॉक्टर पारां मुंहिंजे जंघ काटे छॾी हुई। हाणे मज़दूर हुजण करे बेरोज़गार थी रहियो आहियां। 2 पुटनि समेत 4 घर जा भाती आहिनि। कमाइण वारो को बि कोन आहे, न ई को रोज़गार जो ज़रियो आहे, जंहिं करे फ़ाक़ा कशी करण ते मजबूर बणियल आहियां। उन मौक़े ते हिन वस वारनि खे अपील कई आहे त मुंहिंजी माली मदद करे मूंखे कोई रोज़गार जे वसीले करे ॾिनी वञे, जीअं बचड़नि सां गॾु पेट जो गुज़र सफ़र पिणु सुकून सां ज़िंदगी गुज़ारे सघां। भाई साहब पहिरियों पेज खे लाइक करणु शेयर नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अवां जेको बैलेंस कोन वेंदो, पर असांजी काफ़ी हौसला अफ़जाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा।